بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. وأشهد أن محمدا عبده ورسوله. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أما بعد فأعوذ بالله السميع العليم من همزه ونفخه ونفسه. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا. يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون. يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما. اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. हर किस्म की तारीफ वडाई दानाई अकेले अल्लाह रब्बुल आलम वसत्तारुल वयूद जिलाए जब हिंद कुल कायनात जो अकेलो खालिक मालिक राज़िक वहदहु ला शरीक हाजत रवा मुश्किल कुशा दाता दस्तगीर है उनका बाद में अनगिनत लातादाद बेहिसाब दुरूद सलाम हुजन कायनात के ताजदार सरवर कायनात सैयदुस सकलैन इमामुल अंबिया
शाफिया अशर साकिया कौसर सय्यदुल मुरसलीन व सय्यदुल मुस्लिमीन व शफीउल मुस्लिमीन इमाम मुश्तबा अहमद मुस्तफा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी ज़ात मुक़द्दस है जैसे अल्लाह रब्बुल आलमीन है न कुल कायनात जलाए रब्बुल आज़म कायद आज़म मुक़्तद आज़म इमाम आज़म रहमत आज़म मुर्शिद आज़म बनाए के मौजूद फरमाए। मुअज़्ज़िज़ सामीन किराम, अज जे खुतबा जुमअतुल मुबारक जो जेको उन्वान है वो है नमाज। नमाज सा अल्लाह रब्बुल आलमीन के प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहले बैत किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन, सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन, औलिया किराम रहमतुल्लाहि ताला अलैहिम अजमाइन जो नमाज सा केतरे कदर प्यार चाह मोहब्बत दायमगी ऐं हमेशगी हूंदी हुई। अॼु अदना तालिब इल्म मुसलमान भाइरनि ऐं भेनरनि खे क़ुरान व हदीस ऐं अहले बैत जे फरमान वजां नमाज के बारे में चंद नसीहत रखंदुसि। शायद अल्लाह रब्बुल आलम मुझे सही माना में ॻाल्हाइण समझाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं असां सभिनी मुसलमाननि भाइरनि भेनरनि खे गौर फिक्र सां ॿुधण समझण पाण खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं पंहिंजे औलाद ऐं रिश्तेदारनि जी भी इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान मजीद के अंदर जेका इस्लामी असरी तालीम सां ताल्लुक़ रखंदड़ इस्लामियात आहे उन दुनियावी इस्लामियात जे हवाले सां जॾहिं असां पढ़ंदासूं या पढ़ियो बि हूंदो उन दुनियावी इस्लामियात जे किताब में लिखियल आहे तो अल्लाह रब्बुल आलमीन नमाज जो कुरान मजीद के अंदर 700 दफा हुक्म दिनो है। 700 दफा तो अल्लाह रब्बुल आलमीन नमाज की इंतहाई घनी ताकीद कई है। छो जो जेका नमाज आ जॾहिं इंसान सजदे में वञे तो पंहिंजी पेशानी ज़मीन ते रखी जदा सुबहान रब्बियल आला जा अल्फाज पंहिंजी ज़बान मां कढे तो अल्लाह रब्बुल आलमीन के बाने ऐं बानी जी जेका इहा सदा है या सजदे वारो जेको अंदाज़ आ सजदे वारी कैफियत आ इंतहाई घणी महबूब आ। नबी मुकर्रम अलैहिस्सलातु वस्सलाम अहले बैत उन खां अलावा इमाम मोहम्मद बाकिर जफर सादिक अली नकी जेके गुज़रिगीन गुज़रिया हन सभिनी जो मजमूई तौर ते इहो कौल इहो फतवा हुई तो जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन जो कुर्ब चाहियो था तो असां अल्लाह ताला के तमाम घणा वेझा थियूं तो कोई नमाज के कसरत सां पढ़ंदा कयो, नमाज न छॾियो। तो अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान मजीद के अंदर ऐं मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पंहिंजे फरमान मुबारक के अंदर नमाज की एतरी ताकीद एतरी तलकीन कई जो मुझो आवाजो सरदार मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जड़ा हिंद दुनिया में वने पियो हिंद दुनिया में रुखसती करे पियो सकरात जो वक्त आ ओडी माल भी पंहिंजी उम्मत के नमाज की नसीहत नमाज की तलकीन करे विया
मुते कलमे पढ़ण वारो मुसलमानो मर्दो ऐं औरतो नमाज न छॾिजो। रब्बुल आलमीन सां हम कलाम थियण जो, मुखातिब थियण जो, रब्बुल आलमीन जी बारगाह में पंहिंजा सवालड़ा मञाइण जो जेकॾहिं अहम ऐं बेहतरीन उम्दा जो ज़रियो ऐं तरीक़ो आहे तो हर नमाज। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान मजीद जे अंदर सूरतुल नूर, सूरत बनी इसराइल, सूरतुल बकरा ऐं सूरतुल हूद जे अंदर 5 वक्त नमाज़ जो तज़किरो कयो आहे। फजर नमाज जो, ज़ुहर नमाज जो, असर विची नमाज जो, मगरिब साझी नमाज जो, सुबह ईशा नमाज जो तज़किरो कयो आहे। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जा जेके माना मुफ़स्सिर गुज़रिया उन्हनि में इहो ई लिखियो त रब्बुल आलमीन इन्हनि आयतुनि में इहो ई तो ॿुधाइणु चाहे त 5 वक्त तव्हां ते नमाज फ़र्ज़ आहे ऐं नमाज कॾहिं बि न छॾिजो। अल्लाह रब्बुल आलमीन जो कलाम मुक़द्दस आहे, सूरत रूम आहे, 21 सिपारो आयत नंबर 31 आहे। उन खां पहिरियां जो आउं गुफ़्तगू शुरू कयां, असां जेके अहलुल हदीस आहियूं जिन्हनि खे मुआशिरे में वहाबी चयो वेंदो आहे ऐं मुआशिरो गैर मुक़ल्लिद बि चवंदो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जी तौफ़ीक़ सां, अल्लाह रब्बुल आलमीन जे फज़ल और करम सां असां झेड़े झटे जा क़ाइल न आहियूं, फितने फसाद जा क़ाइल न आहियूं। असां चऊं था त हिकिड़ो अल्लाह जो क़ुरान पढ़ो जेको हर हिकु माण्हू वटि तक़रीबन मौजूद आहे। ॻोठ में मस्जिद आहे तरफ़ क़ुरान मौजूद आहे, घर में आहे तरफ़ क़ुरान मौजूद आहे। हिन जदीद टेक्नोलॉजी जो दौर आहे, जेकॾहिं टच मोबाइल आहे त उन में बि तव्हां क़ुरान रखी सघो था। असां अहिड़ी का बि ॻाल्हि कोन था करियूं ऐं न करणु चाहियूं था जेका ॻाल्हि फ़क़ति उन किताब में लिखियल हुजे जेको असां वटि मौजूद हुजे, ॿियो केरु न पढ़ी सघे, ऐं असां माण्हुनि खे ॿुधाए करे फितने में विझूं, झेड़ो करायूं, रस्ता टोड़ियूं, जुदायूं करायूं। न, असां सरेआम ॿुधायूं था अल्लाह ताला जो कलाम क़ुरान मजीद, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान हदीस मुबारक ऐं कोशिश करे किताब जो नालो उन जे अंदर जेको किताब आहे कहिड़े अमल सां ताल्लुक़ रखे थो, उन जे अंदर जेको बाब ऐं चैप्टर आहे कहिड़ी ॻाल्हि सां ताल्लुक़ रखे थो, ऐं वध में वधि हदीस नंबर बि ॾींदा आहियूं। त जेकॾहिं कंहिं मुसलमान भाउ खे कोई शक शुबो एतराज़ थिए त उहो पाण वञी तहक़ीक़ करे सघे थो। उहो पाण वञी क़ुरान खणी करे पढ़ी ॾिसे, हदीस मुबारका जो किताब हथ करे पढ़ी ॾिसे त आया के हिन मौलवी जेका ॻाल्हि कई आहे असां सही कई आहे या ग़लति कई आहे। ऐं जेकॾहिं सम्झण जे लाइ के इंसान जो ज़मीर ज़िंदा हूंदो, दिमाग़ खुलियल हूंदो, दिलि खुलियल हूंदी, तो उहो इन ॻाल्हि मां ई सम्झी सघे थो त ही जेको मौलवी ॻाल्हि करे रहियो आहे ॻाल्हि लिकाए छो नथो, ॻाल्हि एतिरी आया, एतिरी ज़ाहिर, एतिरी खुली छो थो करे। माना के ही चोर नाहे, माना के ही ॻाल्हि लिकाइण वारो नाहे, माना के ही ग़लति फिरके वारो नाहे, जेको एतिरी अलॻि ऐलान खुली ॻाल्हि करे पियो तो माना समझो त ही माण्हू हक़ ते आहे। जेकॾहिं ज़मीर ज़िंदा हूंदो, अक़ल हूंदो, दिलो दिमाग़ खुलियल हूंदा त इहो माण्हू इन ॻाल्हाइण वारे अंदाज़ मां सम्झी सघे थो त एतिरी खुली तकरीर, एतिरा हवाला, माना के ही ॻाल्हि मौजूद आहे, ही लिकाइण वारा नाहिनि। सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जी जेका अज़मत आहे, मनक़िबत आहे, फ़ज़ीलत आहे, जलालत और करामत आहे, अल्लाह ताला जी क़ुरान बयान करे छॾी आहे। असां पंहिंजी तकरीर जे अंदर न कंहिं इमाम खे निशानो ठाहियूं था, न कंहिं सहाबी खे निशानो ठाहियूं था, न कंहिं नबी खे निशानो ठाहियूं था, न वरी कंहिं फ़िरके खे निशानो ठाहियूं था। जेकॾहिं इहे निशाननि वारियूं तकरीरूं तव्हांखे ॿुधण में ईंदियूं त अहले हदीस खां अलावा असां अहले हदीस कॾहिं बि अॻराई नथा कयूं, कॾहिं बि कंहिं ते तनक़ीद नथा कयूं, सिधो क़ुरान ऐं हदीस था ॿुधायूं। जेकॾहिं क़ुरान ऐं हदीस खे केरु तनक़ीद सम्झे थो त उहो उनजो दिमाग़ ऐं उनजी दिलि आहे, उनजी सम्झ आहे। बाक़ी रही ॻाल्हि ॿिए फ़िरके जो नालो वठणु, ॿिए फ़िरके वारे मौलवी जो नालो वठणु,
या उन्हनि ते तनकीद करण असां तॾहिं कंदा आहियूं जॾहिं अॻियों केरु असांखे चिड़ाईंदो आहे, जॾहिं अॻियां को फिरके वारो मौलवी असांजे बारे में घटि वधि ॻाल्हाईंदो आहे, कूड़ा ग़लति हवाला ॾेई करे ज़ईफ़ रिवायतूं ॿुधाए करे सहाबा ते तनकीद थो करे, सहाबा खे काफ़िर साबित थो करण जी कोशिश करे, मुहद्दिसीन जे मथां तनकीद थो करे, उन्हनि जे मथां तबरेबाज़ी करण जी कोशिश थो करे, पोइ अल्हम्दुलिल्लाह असां अहले हदीस उथूं था अरबो इन जे करे ॻाल्हायूं था त जेका तव्हां ॻाल्हि पेश कया इहा पूरी ॻाल्हि आहे, जहिड़े जॾहिं कोन था उथूं असां हुन जो अखियूं पटण जे लाइ, हुन जो दिमाग़ खोलण जे लाइ ऐं मुस्लिम अवाम खे सुजाग करण जे लाइ ॻाल्हाईंदा आहियूं त हिन जेका ॻाल्हि कई आहे हिन ॻाल्हि जो कूड़ सां ताल्लुक़ आहे या सच सां ताल्लुक़ आहे, इन ॻाल्हि खे ज़ाहिर करण जे लाइ अहले हदीस जो मौलवी ॻाल्हाईंदो, वगरना हर भरो केते तनकीद केते निशानो न कंदो। त नमाज़ हिकिड़ो दिल जो सुकून आहे, अखियुनि जो ठार आहे, जन्नत जी चाबी आहे। हदीस शरीफ जे किताब सुनन तिरमिज़ी अबवाब सलात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाब या चैप्टर अल वुज़ू जे तार तव्हां खे हदीस मुबारका मिलंदी। नबी करीम अलैहि सलातु सलाम जिन फरमाइन था अल वुज़ू मिफ्ताहु सलात, जेको वुज़ू आहे उहा नमाज जी चाबी आहे, नमाज जी कुंजी आहे। वुज़ू के नबी करीम अलैहिस्सलाम जिन तरीके मुताबिक करण घुर्जे। नबी अलैहिस्सलाम जिन फरमाया था अस्सलातु मिफ्ताहुल जन्ना, वुज़ू नमाज जी चाबी आहे। जेकर अवाजो वुज़ू दुरुस्त हूंदो, वुज़ू सही हूंदो, नबी करीम अलैहिस्सलाम जिन ॿुधायल तरीके मुताबिक हूंदो, पोइ जेका अवां नमाज पढ़ंदो उन नमाज में अवां के सुकून मिलंदो, उहा नमाज अवां के फ़ाइदो ॾींदी, उन नमाज जे ज़रिए अल्लाह रब्बुल आलमीन जी बरकत ऐं रहमत अवां के हासिल थींदी, उन नमाज जे ज़रिए रब्बुल आलमीन जो अवां के तक़र्रुब, अल्लाह रब्बुल आलमीन जी वेझड़ाइप, अल्लाह रब्बुल आलमीन जी मोहब्बत, अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत ऐं रज़ा ऐं बरकत हासिल थींदी। जेकर वुज़ू मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी जे तरीके मुताबिक हूंदो त नबी अलैहिस्सलाम ने फरमाया था अस्सलातु मिफ्ताहुल जन्ना, ओ जेका नमाज आहे उहा जन्नत जी चाबी आहे, उहा जन्नत जी कुंजी आहे। ओ जेकर नमाज इंसान जे अमली ज़िंदगी जे अंदर न हूंदी, ओ क़यामत वारे ॾींहुं जेको किताबड़ो मिलंदो, जेकर किताबड़े में नमाज नाहे, इहो इंसान कॾहिं बि जन्नत में दाख़िल नथो थी सघे, भले जे वो पंहिंजो पाण खे कहिड़े बि इमाम दा मंसूब कराए। नमाज अमल में नाहे, नमाज किताब में नाहे, ओहो किताब आहे रब्बुल आलमीन जो कुरान आहे। सूरत बनी इसराइल 15 सिपारो आहे, रुकू नंबर 2 है। रब्बुल आलमीन फरमाए तो वकुल्ल इंसानिन अलज़मनाहु ताइरहु फी उनुक़िही व नुख़रिजु लहु यौमल क़ियामति किताबन यल्क़ाहु मंशूरा। क़यामत वारे ॾींहुं हर हिकु इंसान, मर्द हुजे या औरत हुजे, मुस्लिम हुजे या गैर मुस्लिम हुजे, नंढो हुजे या वॾो हुजे, रब्बुल आलमीन फरमाए थो ज़िंदगी जे अंदरि जेको अमल करे ईंदो असां किताब गिची में लड़काए छॾींदासीं, किताब यल्क़ाहु मंशूरा, ओ किताब खुलियल हूंदो। ओ ज़िंदगी जे अंदरि जेके बि नंढा वॾा ज़ाहिरी लिखियल ॼाणी वाणी बेसर में कम कया हूंदा सभ जा सभ लिखियल हूंदा। जेकर नमाज कान हूंदी रब्बुल आलमीन ऐलान कंदो इक़रा किताबका कफ़ा बिनफ़्सिकल यौमा अलैका हसीबा। अज असां ते मुलामत न कजाए, असां ते दोह न ॾिजाए, ओही किताब अथई जेको तू दुनिया में अमल करे आए, ही रजिस्टर अथई, ही कापी अथई, तुने गिची में लटकियो पियो आहे। हाणे इन खे पढ़, जेको तू पढ़ी जेका ॻाल्हि तू कंदे असां उन ते फ़ैसिलो कंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो बनी सूरतुल कहफ़ 15 सिपारो फरमाया वुज़िअल किताबु फ़तरल मुजरिमीन मुशफ़िक़ीन मिम्मा फ़ीह व यक़ूलून या वैलतना मा लिहाज़ल किताब ला युगादिरु सगीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा व वजदू मा अमिलू हादिरा वला यज़लिमु रब्बुका अहदा। रब्बुल आलमीन फरमाए थो जेके मुजरिम हूंदा क़यामत वारे ॾींहुं बेनमाज़ी हूंदा,
ओ किताब उन जी गिची में लड़कियन हुंदो चवंदा सो तव्हां पाण पढ़ो। ओ जॾहिं इहे मुजरिम किताब ॾिसंदा ख़ौफ़ ज़दा थी वेंदा, परेशान थी वेंदा, डप उन्हनि जे मथां छाइजी वेंदो ऐं छा चवंदा या वैलतना माली हादल किताब, ओए असांजे लाइ हलाकत तबाही बर्बादी आहे हिन किताब खे ॾिसो त सही ला युगादिरु सगीरतम वला कबीरा। ओ दुनिया जे अंदर जेके असां नंढड़ा अमल कया उहे बि हिन किताब कोन छॾिया लिखिया पिया आहिनि वला कबीरा। ओ जेके वॾा अमल कया नेक कया या बद कया उहे बि लिखिया पिया आहिनि। रब्बुल आलमीन फरमाए थो वला यज़लिमु रब्बुका अहदा, रब्बुल आलमीन कंहिंजे मथां बि ज़ुल्म कोन कंदो। रब्बुल आलमीन फरमाए थो 27 सिपारो आहे सूरतुल कमर। रब्बुल आलमीन फरमाए थो नंढी आ या वॾी आ उहा असांजे किताब में लिखियल आहे, का विशेष छॾी कान्हे का, सभु कुझु इन किताब में मौजूद आहे। जेकॾहिं नमाज़ न हूंदी त को माण्हू जन्नत में वेंदो? हदीस बयान करे चुको त नमाज़ जन्नत जी कुंजी आहे। तव्हां ॿुधो हूंदो त नमाज़ जन्नत जी कुंजी आहे। नमाज़ पढ़ो ई न, जेकॾहिं असां मस्जिद खे तालो लॻल हुजे घरां ईअं भॼंदा अचूं वञा थो नमाज़ ते चाबी घर विसारे अचे मस्जिद में अंदरि दाख़िल थी सघंदो? जेकॾहिं चाबी खीसे में हूंदी, नमाज जेकॾहिं अमली ज़िंदगी जे अंदरि हूंदी, क़यामत वारे ॾींहुं नाम अमाल वारे किताब में हूंदी त इहो माण्हू जन्नत जे अंदरि दाख़िल थी सघंदो, वगरना जन्नत इन जे लाइ नामुमकिन आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जो कुरान आहे 29 सिपारो आहे सूरतुल मुद्दस्सिर रुकू नंबर 2 रब्बुल आलमीन फरमाए थो जना जन्नती जन्नत में हलिया वेंदा, ओ जना जहन्नमी जहन्नम में हलिया वेंदा। ओ जेके जन्नती हूंदा उहे सवाल कंदा मा सलककुम फी सकर, ॿुधायो त सही तव्हांखे हिन वादी जे अंदरि कहिड़ी शइ फिटो करायो आहे। ओ दुनिया जे अंदरि तो वॾो मक़ाम ऐं मर्तबो हुयो, दुनिया जे अंदरि वॾी चालाकी ऐं दानाई हुई। ओ दुनिया जे अंदरि कीअं तबर्रेबाज़ी कंदो है, कीअं ज़बान दराज़ियूं कंदो है। ओ दुनिया जे अंदरि वॾा शेर व शाइर बि चवंदो है, पर तो कॾहिं बि नमाज़ कान पढ़ी आहे, इन जे करे तो हिन वादी में आहे। जहन्नमी जवाब ॾींदा क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन, इहो जवाब कोन ॾींदा त मूं वटि टाइम कोन हुयो, इहो जवाब कोन ॾींदा त कपिड़ा सही कोन हुया, ओ इहो जवाब कोन ॾींदा त पाणी ते हुयुसि, इहो जवाब कोन ॾींदा त रेस जी वंगार ते वियल हुयुसि। डायरेक्ट इहो जवाब ॾींदा लम नकु मिनल मुसल्लीन। ओ जन्नतियो जेकॾहिं सवाल करियो था असांजी हीन बदबख्ती छो थी आहे, असां जहन्नम में छो दाख़िल थिया आहियूं, असां नमाज़ कोन पढ़ंदा हुआसीं दुनिया जे अंदरि। उते के बि बहाना कोन हलंदा, के बि हीला वसीला कोन हलंदा, डायरेक्ट जेको तव्हां अमल करे आयो उहो ई तव्हां जवाब ॾींदो। रब्बुल आलमीन फरमाए थो मा यल्फिदु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद। 25 सिपारो सूरतुल काफ रुकू नंबर 2 रब्बुल आलमीन फरमाए थो ए मुंहिंजा बंदो ख़बरदार थी वञो, किथे ईअं न समझो त आउं लिखी करे ॻाल्हायां पियो केरु कोन थो ॿुधे, आउं लिखी करे ही अमल कयां पियो केरु कोन थो ॾिसे। ओ मुंहिंजा जेके किरामन कातिबीन फ़रिश्ता आहिनि, ओ जेको बि तव्हां अमल कयो था, जेको बि ज़बान मचा नंढड़ो या वॾो लफ़्ज़ कढो था, ओ मुंहिंजा जेके फ़रिश्ता रक़ीबुन अतीद लिखण जे लाइ तयार थिया वेठा अथव। असांजो रिकॉर्ड सभु जा सभु फ़रिश्ता कनि पिया। असांखां दुनियावी रिकॉर्डनि में ग़लतियूं थी सघनि थियूं, घटि वधाई थी सघे थी, पर रब जा जेके फ़रिश्ता असांजे पैदा थियण खां वठी मौत ताणी जेके बि अमल कंदासीं, जेको बि ॻाल्हाईंदासीं, सभु जा सभु रब जा फ़रिश्ता लिखनि पिया। तो उन्हनि सभिनी अमलनि मंझि हदीस शरीफ़ किताब सुनन तिरमिज़ी अबवाब सलात अन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाब मा जाअ अन अव्वल मा युहासबु बिहिल अब्दु जेता हदीस मुबारका मौजूद आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमाया था अन अव्वल मा युहासबु बिहिल अब्दु यौमल क़ियामा। ए दुनिया वारो खबरदार थी वञो केरा मुझो यवा जो सरदारा एले बेत जो सरदारा ओ ॿुधाए थो त क़यामत वारे ॾींहुं सभ खां पहिरियां जेकॾहिं हिसाब थींदो पाण जे अमलनि मज़ा तो नमाज़ जो थींदो।
फ़इन सलुअत जेकॾहिं नमाज़ पूरी निकिती आहे, नमाज़ कामयाबी जे दर्जे ते पहुची वई त इहो माण्हू बि कामयाब ऐं कामरान थी वेंदो। इनखे बि जन्नत जे ताले जी चाबी मिलंदी, इहो जन्नत में हलियो वेंदो। जेकॾहिं नमाज़ खुटी पई आहे, नमाज़ पूरी न निकिती आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमाया था फ़क़द ख़ाब व ख़सिरा, ओ इहो माण्हू तबाह ऐं बर्बाद थी वियो। या अहले बैत जो सरदार, मुंहिंजो ऐं अव्हां जो सरदार, हदीस शरीफ किताब सुनन नसाई जे अंदर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी नमाज सां केतिरी मुहब्बत हूंदी हुई। अॼु तव्हां ऐं आऊं कलमो पढ़ंदे देर कोन था कयूं, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, पर अफ़सोस आहे मुसलमान आहियूं, अचे अलहम्द शरीफ़ कोन थो, अचे कुल अल्लाह कोन थो, अचे नमाज़ूं दुआऊं कोन थो। मुसलमान आहियूं ऐं ॿियनि ते आङुरियूं खणूं था, ॿियनि ते ॻाल्हायूं था। सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जिन जे शान में शक कयूं था, उन्हनि जे ईमान में शक कयूं था। 27 सिपारो सूरतुल हदीदा आयत नंबर 10 रब्बुल आलमीन फरमाए थो, हे दुनिया वारो खबरदार थी वञो, ओहा सूरतुल हदीदा सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जिन जो शान पे बयान करे अल्लाह जो कुरान, मनक़िबत बयान पियो करे अल्लाह जो कुरान आहे। रब्बुल आलमीन फरमाए थो, दुनिया वारो ओ जेके मक्के फतह थियण खां पहिरियां जिन्हनि ईमान आदो, जेके इस्लाम में दाख़िल थिया, ओ जिन्हनि ख़र्च कयो, जिन्हनि बहादुरी सां वेढ़ कयो अल्लाह ताला जे रस्ते में, ओ जिन्हनि मक्को फतह थियण खां बाद में इस्लाम आंदो आहे, ऐं रब्बुल आलमीन ॿुधाए थो कुल्लहु वअदल्लाहुल हुस्ना, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो सभिनी सहाबा व सहाबियात जे लाइ अल्लाह जो सुठो वाइदो आहे। ओ वे जन्नत जा मालिक आहिनि, उहे जन्नत में आहिनि। मक्को कॾहिं फतह थियो 8 हिजरी जे अंदर, कॾहिं 8 हिजरी जे अंदर, माना कि 13 साल अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्कतुल मुकर्रमा में रहिया ऐं 8 साल मदीने में रहिया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जना हिजरत करे मदीने में आया, 8 साल 7 साल पूरा गुज़री विया, 8 साल हलियो पे, तॾहिं इहो मक्को फतह थियो ऐं मक्के फतह थियण खां बाद में सूरतुल हदीद नाज़िल थी आहे, जेका सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जिन जी फज़ीलत ते दलालत करे पई। ओ सुनो अबू बकरा, सुनो उमर फारूका, सुनो उस्माना, सुनो अली हैदर करारा, सुनो हुसैना, सुनो हसना, ओ ये सब जा सब जन्नती आहिनि। जेको भी माण्हू उन्हनि जे ईमान में शक करे थो, उहो अल्लाह जे क़ुरान में शक करे थो, जेको अल्लाह जे क़ुरान में शक करे थो, उहो अल्लाह जी ज़ात में शक करे थो। ओ जेको माण्हू अल्लाह जी ज़ात में शक करे थो, उन जे कुफ्र में काफ़िर हुजण में कोई शक ई कोन्हे को। अबू बकर सिद्दीका, सुनो उमरा, सुनो उस्माना, सुने अली रज़ी अल्लाह ताला अलैहि अजमईन, सब जा सब जन्नती आहिनि। केर बि जेको बि उन्हनि जे ईमान में शक कंदो, घणो ॻाल्हाइण त परे जी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं सिर्फ़ु न हथ जो इशारो करे त अल्लाह ताला फरमाए थो इहो मुंहिंजे वलियनि सां दुश्मनी थो रखे ऐं आऊं अल्लाह हिन सां जंग जो ऐलान थो कयां। अल्लाहु अकबर कबीरा। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी नमाज सां केतिरी मोहब्बत आहे, नमाज सां केतिरी चाह। अॼु असां चऊं था फिलहाल जेको ॻाइणो आहे उन जे रात में सुकून, वाह छुटियूं ॻाल्हियूं, ऐं जेको कवाली आहे, जेके कवालियूं चवनि था, उहे त माशाअल्लाह बाबा सुकून ई सुकून आहे। ही कहिड़ो मुसलमान आहे, अल्लाह जो रसूल मौसीकी बांसुरी, जेके काठ जो बांसुरियूं थींदियूं आहिनि, फ़क़ीर खणी ईंदा, तव्हां ॾिठियूं हूंदियूं। इन्हनि जे विच में त हिकिड़ो वॾो जेको आहे सो माना वॾो बि थींदो आहे, पर पहिरियां सिर्फ़ु सिंगल काठी जी बांसुरी हूंदी हुई, उन जे विचां टुंग थींदो ऐं पासे खां नंढा नंढा टुंगड़ा हूंदा हुया। हदीस शरीफ़ जे किताब सुनन अबी दाऊद जे अंदर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां गॾु सुहिणो अब्दुल्लाह बिन उमर गद्दा, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिकिड़े रस्ते खां वञनि पिया, तां जो हिकिड़े घर खां गुज़र थियो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे कन ते उन बांसुरी जो आवाज़ अचे थो, अल्लाह जा रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन छा था कनि, पंहिंजो आङुरियूं खणी करे पंहिंजे कननि जे अंदर विझी करे कन बंदि कनि था
ताजो रस्तो वठी वञनि पिया। सहाबी खां पुछा कनि था, ए मुंहिंजा सोना अब्दुल्ला, ॿुधायो बांसुरी जो अञा आवाज़ अचे पियो या न? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जन उन घर खां इलाही परे थी विया, वो सुनो अब्दुल्ला बिन उमर ॿुधाए तो अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम हाणे इहो बांसुरी जो आवाज़ कोन पियो अचे। सुणे अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पंहिंजे तननि मथां आङुरियूं कढी करे अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम बयान कयो, इहो शैतान जो आवाज़ आ, ओ इहो शैतान जो आवाज़ आ। जिथे भी इहो शैतान जो आवाज़ हूंदो आ उते मुंहिंजे रब जी लानत वसे थी, रहमत कान थी वसे। अॼु असांजा नौजवान मोबाइलूं भरियूं पियूं आहिनि, सुकून गाननि में आहे, सुकून मौसीक़ी में आहे। कहिड़े नबी जा असां उम्मती आहियूं? ओ जेको नबी सिर्फ़ बांसुरी जो आवाज़ ॿुधे कन बंदि करे छॾे, पाण फरमाए थो शैतान जो आवाज़ आहे, इन ते अल्लाह जी लानत थी वसे। उम्मती चए थो न, मूंखे इन में सुकून थो अचे। अचो त आउं तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजे अवांजे सरदार मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे छा में सुकून ईंदो हुयो। हदीस शरीफ जो किताब सुनन नसाई आहे, किताबुल इशरा बाबु हुब्बिन निसाए, हदीस नंबर 3940 हा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाया था, अस्सलातु कुर्रतु ऐनी, अस्सलातु कुर्रतु ऐनी। ए मुंहिंजा उम्मतियो, तव्हां चओ था माल ऐं दौलत गादी में मौसीक़ी में सुकून आहे, कवालियुनि में सुकून आहे, शाइरनि में सुकून आहे, पर मुंहिंजो अवांजो सरदार इमामुल अंबिया अहले बैत जो जेको सरदार आहे उहो चए थो, जेकॾहिं मुंहिंजा उम्मती आहियो ख़बरदार थी वञो, मूं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ॿुधो। ओ जेकॾहिं मुंहिंजे अखियुनि जो ठार आहे त नमाज़ आहे, मूंखे जेकॾहिं मुंहिंजे अखियुनि में सुकून थो अचे तो नमाज़ में थो अचे, जेकॾहिं दिल्ली सुकून आहे त अल्लाह जे ज़िक्र में आहे। 13 सिपारो सूरतुल राद। रब्बुल आलमीन फरमाए तो, अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल कुलूब। ए दुनिया वारो खबरदार थी वञो, जेकॾहिं दिलनि जो सुकून चाहियो था, दिलनि जे अंदर रहमत रब जी चाहियो था, जेकॾहिं दिलियूं अवाजूं परेशाननि खां परे रहनि त यादि रखी छॾियो, अल्लाह जे ज़िक्र खे दिलनि में जॻह ॾियो, अवांजी ज़िंदगी सुकून सां गुज़रंदी। भला आहे का असांजी तकरीब खां छॾे वारी ॻाल्हि? केॾी मोहबत भरी ॻाल्हि आहे, केॾी प्यार भरी ॻाल्हि आहे। अल्लाहु अकबर कबीरा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारका, हदीस शरीफ जी किताब सुनन इब्न माजा, किताबो इकामति सलाति व सुन्नतु फीहा जे तहत तव्हांखे हदीस मुबारका मिलंदी, बाबो मा जाअ फी मन तरक जे तहत। अल्लाह के रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाया था, मुझे आई बेईमान कुफर ऐं मुशरिक के दरमियान जेकॾहिं का फर्क करण वारी, शनाख्त करण वारी, फासलो करण वारी का शे आहे तो वह नमाज आहे। अल्लाह के रसूल फरमायो, काफिर ऐं मुसलमान के सुञाणण चाहियो था, नमाज सां तव्हां सुञाणे सघो था। अज़ान ईंदी, ओ जेको मुसलमान हूंदो, रसूल करीम जो उम्मती हूंदो, अज़ान अचण सां मस्जिद में हलियो ईंदो। ओ जेकॾहिं जो नमाज ते नथो वञे, आका अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाइनि था, उन में ऐं कुफर में को बि फ़र्क़ कोन्हे को। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम साॻियो किताब आहे, साॻियो बाब ऐं चैप्टर आहे, हदीस मुबारक आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाया था, बैनल अब्दि व बैनल कुफ्रि व बैन शिर्क तर्कुस सलाह। जेकॾहिं शिर्क खां बचण चाहियो था, कुफर खां बचण चाहियो था त नमाज पढ़ो, तव्हां शिर्क खां बि बची वेंदव, कुफर खां बि बची वेंदव। अल्लाह ताला जो कुरान आहे 21 सिपारो सूरतुल रूम आयत नंबर 31 हां फरमाया, वाक़िमुस सलाता वला तकुनु मिनल मुशरिकीन। रब्बुल आलमीन जो आर्डर आहे, रब्बुल आलमीन जो हुक्म आहे, ए मुंहिंजा बानो नमाज पढ़ो, मुशरिकन मचा न थियो। सूरतुल माइदा आयत नंबर 72 फरमाया, इन्नहु मन युशरिक बिल्लाहि फक़द हर्रम अल्लाहु अलैहिल जन्नह। ओ रब जो कुरान चए थो, जेको नमाज नथो पढ़े उहो मुशरिक आहे। रब जो कुरान फरमाए थो, जेको मुशरिक आहे उन जे मथां अल्लाह ताला जन्नत हराम करे छॾी आहे। ॿुधायो न, नमाज हूंदी त जन्नत जी कुंजी हूंदी, जेकॾहिं नमाज न हूंदी तो मुशरिक थी वेंदो, जन्नत जी चाबी आहे कान, जन्नत में किथां वेंदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमाया था, सुनन इब्न माजा, किताबुल फितन, बाबु सब्र अलल बलाए,
हदीस नंबर 4034 हा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन प्यारो सहाबी अबू दरदा रज़ियल्लाहु ताला चाहता चवन औसानी खलीली अल्लाह तुशरिक बिल्लाहि शैया व इन कुत्तियता व हुर्रिकता। अबू दरदा रज़ियल्लाहु ताला फरमाए तो जो मुझो महबूब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दोस्ता ओ न मुके नसीहत कई हुई उन मुके वसियत कई हुई केड़ी वसियत कई हुई ता अल्लाह सा गड के भी शरीक न कजाए। अगर जे तो के टुकड़ा टुकड़ा कयो वने अगर जे तो के बाज आड़ा में साड़ियो वने तनब रब्बुल आलमीन सा गड के भी शरीक न कजाए। केड़ो भी मसलो तो के जिंदगी में दरपेश थे रब का सवाल कजाए ओ गैरन जे दर ते पंहिंजो सिरड़ो न झुकाए जा ओ वणन वारे काठिन जे आदो हथड़ा न बध जाए उन्हनि खां सवाल न कजाए रब्बुल आलमीन खां सवाल कजाए। अॻिते फरमाइनि था वला ततरुका सलातम मक्तूबतम मुतअम्मिदा। ओ मुझा अबू दरदा खलील दोस्तड़ा औ मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम तुझो दोस्त तो के वसियत कया तो कदे बि फर्जी नमाज जानी वाणी जिंदगी में न छॾ जाए ओ फइन्नहु मन तरकहा मुतअम्मिदन। ओ मुझा अबू दरदा खलील दोस्त औ मोहम्मद तो के बुधाया तो जब मुझे उम्मती जानी वाणी फर्ज नमाज के छड़ियो फकद बरिअत मिनहु जिम्मतो अल्लाह ताला जे जिम्मे का यो बाहिर निकरी विंदो आ पो यो शैतान जे जिम्मे में अची विंदो आ। अल्लाह ताला जी रहमत हटी वई अल्लाह जी रज़ा हटी वई अल्लाह जी मोहब्बत हटी वई छो जो रब जे तो नमाज पढ़ो जेको रब जी नाफरमानी करे असां घर जा वडड़ा आहियूं के पंहिंजे औलाद के चऊं था बाबा तोखे ही कम करणो आहे ही ना ही करणो जेकॾहिं उहो पुटड़ो नाफरमानी करे थो त अमड़ केतिरी नाराज़ थिए थी बाबा केतिरो नाराज़ थिए थो। ही हिकिड़ी दुनिया आहे आरज़ी कम हुयो आरज़ी सिस्टम हलंदड़ पर रब्बुल आलमीन फरमाए तो नमाज जन्नत जी कुंजी अथव मूं रब जो फरीज़ो अथव। असां नमाज न पढ़ूं त कहिड़ा रब जा बाना आहियूं। अल्लाह अकबर जेको रब जे सद ते नथो अचे दुनिया वारा हुन जी इज़त कंदा। अल्लाह अकबर ऐं जेको यकीनन जेकॾहिं असांजो औलाद नाफ़रमान थिए थो असांजे मुआशिरे में जेकॾहिं इज़त कान्हे का त असां अल्लाह जे क़ुरान जी अल्लाह ताला जे फरमान जी इज़त न रखी आहे। जेको पंहिंजे ख़ालिक जे फरमान जी पंहिंजे ख़ालिक जी इज़त न करे मख़लूक उन जी इज़त किथां कंदी जहिड़ी करणी तेड़ी भरणी। अल्लाह अकबर कबीरा। इहो ई नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हदीस मुबारका जा हवाला हाने चूता अहले बैत किराम रिज़वानुल्लाहि अलैहि मजमईन दा केतरे कदुर नमाज जी पाबंदी कंदा हुया। सफीनतुन निजात दोस्तन जो किताब आ इन जे अंदर नमाज बाब या चैप्टर नमाज जी फजीलत जे बयान में सोनो अली हैदर करारा रज़ी अल्लाह ताला नो सजी जिंदगी नमाज पढ़िवन कूफे जी मस्जिद फजर नमाज जो टाइम सोनो अली रज़ी अल्लाह ताला नो जिन नमाज में आ ओ जालिम जेको अब्दुर्रहमान इब्न मुलजिमा उन ची करे हमलो कयो आ। सोने अली रज़ी अल्लाह ताला जिन के तलवार लगी आ सोने अली रज़ी अल्लाह ताला जिन ते हमलो थियो आ सोने अली रज़ी अल्लाह ताला नो नमाज एतरे कदर कैफियत जारिया एतरे कदर खुलूस अल्लाह सा है एतरे कदर घाटो ताल्लुक अल्लाह सा। सोनो अली रज़ी अल्लाह ताला नमाज पढ़े पियो हमलो थियो आ तरब खबर ही काने का तो मुझे मथा को हमलो थियो आ केरा सोनो अली रज़ी अल्लाह ताला एतरे नमाज सा मोहब्बत एतरी नमाज सा रब सा चाहता जो नमाज दौरान हमलो थे पियो तरब नमाज में छदिया। अज असां दुकान जे करे नमाज छॾे ॾिनी आहे औलाद जे करे नमाज छॾे ॾिनी आहे दोस्तनि जे करे नमाज छॾे ॾिनी आहे शादियुनि भटियुनि भोतनि जे करे नमाज छॾे ॾिनी आहे और महफ़िलातनि जे करे नमाज छॾे ॾिनी आहे बनी ॿारे दुकान पाणी गाह जे करे नमाज छॾे ॾिनी आहे। ओ सोनो अली सभिनी के पैगाम ॾे थो ते मुंहिंजा मञण वारो तव्हांजे मथां केतिरे क़दुर बि का ॻरी कैफ़ियत छो न हुजे अगरि जे तव्हांखे केरु मारण वारो ज़ालिम अची मारे तॾहिं बि तव्हांखे नमाज नाहे छॾणी उन दौरान बि नमाज तव्हांखे पूरी करणी आहे। असां अहले बैत सां मोहब्बत जी दावा कयूं था चऊं था सोने अली सां असांजी वॾी मोहब्बत आहे केतिरी नमाज़ था पढ़ूं। सोनो अली पैगाम ॾेई मरणा मरी वञो कटिजी वञो
तना मतवा के नमाज नाई छड़नी अनाते हलो सफीनतुन निजात साडियो किताबा इन जे अंदर सोने हुसैन रज़ी अल्लाह ताला नो जिन जो तवा बयान पढ़ो करबला जो मैदान ज़ालिमन जा तीर ऐं तलवारन जा हमला हलन पिया सोने हुसैन रज़ी अल्लाह ताला अनो जिनके कत्ल जी साजिश हले पई पर सोनो हुसैन विची नमाज जो टेम जो आसान ॾियारिया ओ कुछ वक़्फ़े का पोए इकामत चवराइया सोनो हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु नमाज शुरू कयो बीठो ओ एकड़े पासे मौत जो डब्बा ओ एकड़े पासे ज़ालिम तीर ऐं तलवारूं खयो बीठा सोने हुसैन के कत्ल करण जे लाइ पर सोनो हुसैन मोके अवा के सबक दे तो ए मुजा मञण वारा सच्चा हुसैनियो गैरतमंद हुसैनियो जेकरा ज़ालिम अवा के मारण अचन तरफ नमाज न छड़जो सोनो हुसैन सजदे जी हालत में जिया पियो रब सा हम कलाम थियो रब्बुल आलमीन सा मुखातिब थियो रब्बुल आलमीन सा खिताब पियो करे ज़ालिमन मता हमलो करे शहीद करे छडियो पर ओ यो सोनो हुसैन करबला जो शहीद जंहिं कत्ल थियण जे वक्त भी नमाज न छडिया रब जो फरीज़ो न छडियो नमाज पढ़िया अली रज़ी अल्लाह ताला जो तो तहां जा बहाना कोन हलंदा ये तहां बहाना फज़ूल केर मारण चे इन खां वॾो को बहानो थींदो छा यार घरा ॿाहिरि निकिता त मूंखे मारे छॾींदा पर सोनो अली चए थो भले केर मारण वारो तव्हांखे मारण दिले बचे नमाज जो टेम थे नमाज पढ़ण हलिया अचो सोनो हुसैन चए थो जेकॾहिं नमाज जो टेम मारण वारा तव्हांखे मारण अचनि तव्हांजी जान जो ख़तरो भले जान ॾेई छॾियो पर नब जी अरब जी नमाज जो फरीज़ो छॾे करे दिल जे अंदर जेको अवांजो ईमान उनखे खतरे में न विझो ओ रब्बुल आलमीन जो दमर सद न कयो रब्बुल आलमीन जे अज़ाब के सद न कयो पंहिंजी जान जो त नज़रानो ॾेई छॾियो पर ईमान जो नज़रानो न ॾियो आहे को सच्चो हुसैनी जेको पंजे वक्त नमाज पढ़ंदड़ हुजे नहजुल बलागा सैयदना अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे नाले सां मंसूब किताब बाब या चैप्टर सैयदना हुसैन रज़ी अल्लाह सैयदना हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी वसियत जे बाब में सैयदना अली रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे पुटड़े हसन के वसियत पियो करे ए मुंहिंजा पुटड़ा अल्लाह ताला खां हमेशा टिकंदो रहिजांइ दुनिया वारनि खां न टिकिजांइ अॼु कंडे खां काठी खां नोड़ी खां सोगार खां बोतार खां पुलिस वारे सभिनी जो ख़ौफ़ आहे रब जो ख़ौफ़ कोन्हे को ओ जेके कब्रिस्तान में सालनि जा साला वीचारा मदफून आहिनि उन्हनि जो ख़ौफ़ आहे रब जो ख़ौफ़ कोन्हे को सोनो अली सैयदना हसन के वसियत पियो करे ऐं यकीनन जेको वसियत ॿिए खे जहिड़ी कंदो अहिड़ो पाण बि हूंदो या ईअं कोन हो सोनो अली रब जो ख़ौफ़ रखण वारो आहे तॾहिं ज़ालिम हमलो कयो तॾहिं नमाज़ न छॾी ओ सोनो अली हसन के वसियत पियो करे हुसैन करबला जे मैदान में शहीद जो नमाज न छॾी ॿियो पुटड़ो हसन उनखे बाबो अली वसियत पियो करे ए मुंहिंजा पुटड़ा हसनड़ा अल्लाह खां हमेशा टिकंदो रहिजांइ ओ रब्बुल आलमीन जा जेके अहकाम आहिनि रब्बुल आलमीन जा जेके फराइज़ आहिनि उनखे कॾहिं बि न छॾिजांइ ओ जेका तुंहिंजे सीनड़े जे अंदर रखियल दिलड़ी हमेशा इनके अल्लाह जे ज़िक्र सां आबाद कजांइ शेरन सां न बेतन सां न अल्लाह जे कुरान सां अल्लाह जे ज़िक्र सां अल्लाह जी तस्बीह सां गारो गंदन सां न गिला गिबत कूड़ तोहमत हसद सार चोरी चकारी वारे साज़िशन सां न हिन दिलड़ी के जेकॾहिं आबाद रखजाए तॾहिं वो मुंहिंजा पुटड़ा हसन अल्लाह जे ज़िक्र सां आबाद रखजाए सागियो नहजुल बलागा बाब या चैप्टर नमाज ज़कात ऐं अमानत जे बारे में सोनो अली रज़ी अल्लाह ताला ने फरमाए तो दुनिया वारो खबरदार थी वञो पंहिंजे साथियुनि खे नसीहत पियो करे ओ जेका नमाज ओ अल्लाह ताला जे इस्लाम जे थंबन मजा हिकिड़ो थंबो मुसलमान जी निशानी नमाज ओ सोनो अली रज़ी अल्लाह ताला ने फरमाए तो जेको मूंखे मञण वारो ओ जेको मोमिन जो नमाज मेरा जा मूंखे मञण वारो नमाज न छॾींदो
अते ज्यादा फरमान ए दुनिया वालो ए मुझा साथियो जे कदा रब्बुल आलमीन जी रजा चाहो था, रब्बुल आलमीन जो कुर्ब चाहो था, रब्बुल आलमीन जी वेझड़ाए चाहो था, रब्बुल आलमीन जी मोहब्बत चाहो था, नमाज के अपनायो अल्लाह जो कुर्ब वेझड़ाए पर नमाज सा हासिल थी दिया। अगे सुन अली रज़ी अल्लाह तआला फरमाए तो ए बुधण वारा बुधो सुन अली जो बयाना नहजुल बलागा किताबा सुन अली पने साथिन सा मुखातिब जो ए मुझा साथियो ए मुझा मनण वारो ओ नमाज जी फिक्र उन्हनि माण्हुनि खे हूंदी आहे रब जे क़ुरान जी आयत पढ़नि था सूरतुल नूर आहे 18 सिपारो आहे आयत नंबर 37 आहे फरमाइनि था रिजालुल्लाह तुलहीहिम तिजारतु वला बई अन ज़िक्रिल्लाहि व इक़ामिस सलाति व ईताइज़ ज़कात यख़ाफ़ूना यौमन ततक़ल्लबु फ़ीहिल क़ुलूब वल अब्सार। सुनो अली रज़ी अल्लाह तआला ने फरमाए तो ओ मुखे मनण वारा सच्चा बाना उहे आहिनि ओ जेके मुखे मनण वारा आहिनि उन्हनि जी निशानी आहे दुकान ते वेठा हूंदा अज़ान ईंदी पहिरियां नमाज़ आहे बनी बारे में हूंदा अज़ान ईंदी पहिरियां नमाज़ आहे घर में हूंदा अज़ान ईंदी पहिरियां नमाज़ आहे शादी बतबोत में फ्लात में हूंदा अज़ान ईंदी पहिरियां नमाज़ आहे। सुनो अली फरमाए तो ओ नमाज जो कदर पुछणो अथव तो ओ उन्हनि खां पुछा कयो जिन्हनि जो दिलियूं रब जे ज़िक्र सां आबाद आहिनि रब्बुल आलमीन जो ख़ौफ़ सां आबाद आहिनि जनाब उन्हनि जे कननि ते अज़ान पुॼंदी आहे डोड़ी नमाज़ ॾांहुं पुॼंदा आहिनि। सुनो अली जे तो नमाज मुखे मनण वारा सच्चा बाना आहिनि जेके नमाज जी पाबंदी कनि असां नमाज पढ़ूं कोन अली अली अल्लाह अकबर कबीरा केतिरे क़दुरु सोने अली जी तौहीन आहे ऐं ॿिए पासे असांजी ज़िंदगी ॾिसो नशे में शराब में भंग में चरस में सिगरेटन में मंशियात में असांजी ज़िंदगी गुज़रे पई गार गंद ज़िना शराब खुरी में असांजी ज़िंदगी गुज़रे पई चवनि था असां अहले बैत जी मोहब्बत आहे असांजी इहा मोहब्बत जी दावा कूड़ी आहे। अहले बैत किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन हिन दुनिया जे लाइ मुंह जे लाइ अवां जे लाइ ईअं साफ़ ऐं सुथरा चमकदार ऐं रोशन हुया जीअं अॼु जो सिजड़ो रोशन चमके पियो साफ़ चमके पियो एतिरे क़दुरु अहले बैत साफ़ ऐं पाक हुया। अञा अॻिते अचो सोने अली रज़ी अल्लाह तआला अन्हु साॻियो किताब नहजुल बलागा 22 चैप्टर हिफ्ज़ शआइर इस्लाम जे तहत सुनो अली रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए तो ओ जेका नमाज ओ इस्लाम जे बुनियादन मचा हिक बुनियाद नमाज के लाज़मी पढ़दा कयो। सुनो अली रज़ी अल्लाह तआला हिकड़ी जगह ते पंहिंजे साथियुनि खे नसीहत कनि था नहजुल बलागा 22 चैप्टर फर्ज़ ऐं उन जे हिकमतन जे बयान में सुनो अली रज़ी अल्लाह तआला पंहिंजे साथियुनि सां मुखातिब थियो आहे ए मुझा साथियो जेके रब्बुल आलमीन जा फर्ज आहिनि उहे अल्लाह ताला छो फर्ज कया आहिनि सब खां पहिरियां सुनो अली फरमाए तो पंहिंजो पाण खे पाक रखण जे लाइ पंहिंजो पाण खे पलीती खां बचाइण जे लाइ पंहिंजो पाण खे गिलाज़त खां बचाइण जे लाइ पंहिंजो पाण खे हराम खोरी खां बचाइण जे लाइ पंहिंजो पाण खे शैतानियत खां बचाइण जे लाइ रब्बुल आलमीन ईमान खे फर्ज कयो आहे त ईमान आणियो अते सोनी केतरे कदर खूबसूरत नसीहत सुनो अली फरमाए तो ओ जेकर जेको इंसान में गुरूर अचे तो वडाई अचे थी तकब्बुर अचे तो अना अचे थी जिद ऐं हथ अचे तो सुनो अली फरमाए तो नमाज पढ़ण सां यो गुरूर खत्म थी वेंदो आहे छो जो गुरूर अल्लाह जे पाननि जी अलामत नाहे शैतान जी अलामत आहे। सुनो अली फरमाए तो कुरान मजीद जी आयत करीमा तिलावत कन था केड़ी सूरतुल बकरा पहलो सिपारो आयत नंबर 34 जी तिलावत कन था वइद कुल्ना लिल मलाइकति इसजुदू लि आदम फसजदू इल्ला इब्लीस अबा वस्तकबर व कान मिनल काफिरीन। सुनो अली जे तो मुंजा मनण वारो नमाज गुरूर खां बचाए थी ऐं गुरूर शैतान जी निशानी आ शैतान जो कम अल्लाह जे बानन जो सोने अली के मनण वारन जो निशानी या सिफत ना है। सुनो अली फरमाए तो जना अल्लाह ताला फरमाए तो
जना असा आदम अलैहिस्सलाम के पैदा कयो पो फरिश्तन के जोइसी सजदो कयो सभनी सजदो कयो पर हिकड़े शैतान तकब्बुर कयो गुरूर कयो वदाई कई सुनो अली फरमाए तो गुरूर तकब्बुर शैतान जी अलामत ओ जेको शैतान हुंदो उहो नमाज न पढ़ंदो वदाई तकब्बुर अना कंदो जेको सोने अली के मञण वारो हुंदो उहो पंजे वक्त नमाज जो पाबंद हुंदो। दोस्तन जो किताब सफीनतुन निजात इमाम अली नकिया ज़ालिमन कैद करे छॾियो मुसलो ॾिनो नमाज पढ़ण जे लाइ साम्हूं कब्र कोटाए छॾियो त नमाज पढ़ंदे पढ़ंदे कब्र में हली वियुसि पर नमाज कोन छॾी। यो केरा दोस्तन जो नाओ इमाम आ ओ उन जी बेड़ी कैफियत हुई कैद में बंदा यकीनी मौत जो फैसलो थी चुको आ पर जे तू नमाज कोन छॾींदुसि नमाज पढ़ंदुसि। सुनो अली तरफ मौत जे वक्त नमाज सुनो हुसैना तरफ मौत जे वक्त नमाज इमाम अली नकिया तरफ मौत जे वक्त भी नमाज मुखे बुधायो मौत जे वक्त नमाज पढ़न जदा वो आजाद हुंदा कितरी नमाज पढ़ंदा हुंदा केतरे कदर रब जे जिक्र में हुंदा केतरे कदर अल्लाह ताला जले साफ सुथरा रहंदा हुंदा अल्लाह ताला जो खौफ उन जे दिल में केतरो हुंदो। मोहम्मद बाकिर पंजे पीर जे बारे में जेको सैयदना हुसैन जो पुत्र हुयो अली नालो उस ज़ैनुल आबिदीन जे नाले सां मशहूर आ उन जो लक़ब इमाम सज्जाद भी आहे। सज्जाद छो लक़ब पियो ज़ैनुल आबिदीन छो लक़ब पियो तमाम घणा सजदा करण जे करे तमाम घणियूं नमाज़ूं पढ़ण जे करे वो जेके इमाम हुया नमाज़ूं पढ़ी पढ़ी करे हिन दुनिया मां हलिया विया ओ जेको इमामन सां मोहब्बत जी दावा करे तो नशो करे करे हिन दुनिया मां वञे पियो गाल ठहे थी फैसलो ठहे ता पानी साफ करना आहे वाला का झेड़े वाली गाल असा चौथा बाबा वो साफ सुथरा हुया नेक नमाजी माण्हू हुया अमन पसंद हुया फितने वाला झेड़े वाला कौन हुया अल्लाह अल्लाह करण वाला हुया। मोहम्मद पंजे पीर ज़ैनुल आबिदीन जे अंदर फरमाए बारे में फरमाए तो वो मोहम्मद बाकिर हो जे तो मुझे बाबा कि जेडी मला ॾिसंदो हुयुसि अल्लाह जे सजदे में पियो हूंदो हुयो अल्लाह ताला खां दुआऊं पियो साॻियो किताब आहे सफ़ीनतुन निजात अबू अब्दुल्ला जाफर सादिक इमाम सादिक जे नाले सां तव्हां मशहूर शख्सियत ॿुधी हूंदी। इमाम जाफर रहमहुल्लाह खान इमाम अबू हनीफा रहमहुल्लाह पुछा कयो ए जाफर सादिक ऐं जेॾी महिल ॾिसां थो तव्हां नमाज़ में पिया आहियो आख़िर छा जे लाइ तव्हां खां गुनाह त कोन था थियनि तव्हां गुनाह त कयो बि कोन था जेॾी महिल ॾिसां थो नमाज़ में आयो सुनो जाफर सादिक फरमाए थो ए अबू हनीफा तोखे ख़बर कान्हे का अल्लाह जी बेझड़ाई पर अल्लाह जो कुर्ब हासिल थिए थो त नमाज सां थिए थो। साॻियो किताब सफ़ीनतुन निजात सुनो बाकिरा सुनो ज़ैनुल आबिदीन सुनो अलिया सुनो हुसैन सब जा सब ये नमाज़ूं पढ़ी पढ़ी करे दुनिया में हलिया उन खां अलावा ॿिया कुझु हवाला आहिनि दोस्तनि जे किताबनि जा तफ़सीर अयाशी मोहम्मद बिन मसूद अल अयाशी कुरान मजीद जी तफ़सीर लिखी अथसि जिल्द पहिरियों सूरतुल बकरा आयत नंबर 43 जी तफ़सीर आहे वाक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात वरकऊ मअर राकिईन अल्लाह जा बंदो नमाज पढ़ो ज़कात ॾियो रुकू करण वारनि सां गॾिजी करे रुकू कयो नमाज न छॾियो। जाफर सादिक खां हिकिड़ो हमरा मसमा नाले सां रिवायत बयान करे थो जाफर सादिक रहमहुल्लाह फरमाइनि था जेकॾहिं अव्हां जी ज़िंदगी में अव्हां खे को बि दुख दर्द गम परेशानी हुजे दौड़ी करे नमाज पढ़े रब सां ताल्लुक जोड़ियो रब खां सवाल कयो सब बलाऊं दूर थी वेंदियूं। असां चऊं था न धागो ॿधो तावीज़ ॿधो फिलाणे जी कबर ते फिलाणे काठी जे साम्हूं फिलाणे झंडे जे साम्हूं फिलाणे वण जे साम्हूं सभिनी जे साम्हूं वञी झुको पर निमाज़ जी केर बि तलकीन कोन कंदो। सुहिणो इमाम जाफर सादिक रहमतुल्लाहि अलैहि चए थो नमाज पढ़ो तव्हांजो सभु मुसीबतूं सभु दर्द गम परेशानियूं दूर थी वेंदियूं। इहा उन्हनि जी सच्चाई अॼु असांजी तबलीग में इहा यादि साथियो पंहिंजो पाण खे सुधारे में आणियो जेका जन्नत जी कुंजी आहे नमाज पढ़ो नेकिन जा कम कयो गार गंद फितने ॿिए जे मथां तनकीद करण खां बचो न पराए माल ते धाड़ो हणो त न केरु तव्हांजे माल ते धाड़ो हणे। अल्लाहु अकबर कबीरा। उन खां अलावा दोस्तनि जो ॿियो किताब आहे अल फुरू मिनल काफ़ी अबू जाफर मोहम्मद याकूब गुलैनी जो किताब लिखियल आहे ऐं सही रिवायतूं बयान पियो कयां जिन्हनि ते हिननि जो पंहिंजो हुकुम लॻल आहे कि सही रिवायतूं आहिनि।
सही हदीस वानी उन जे अंदर अबू अब्दुल्ला जाफर सादिक रहमतुल्लाह अलैहि फरमाइन था हिकिड़ो माण्हू आयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औसी अल्लाह जे रसूल मूंखे वसीयत कयो केर पे बयान करे अबू अब्दुल्ला जाफर सादिक जेको हिन दोस्तन जो छहों इमाम आहे उहो बयान पियो करे त अल्लाह जे रसूल वटि हिकिड़ो माण्हू आयो जी या रसूल अल्लाह मूंखे वसीयत कयो अल्लाह जे रसूल अलैहि सलातो वसलाम फरमायो फला तदउ सलात मक्तूबतन मुतअम्मिदा जेकॾहिं वसीयत घुरी तो त मुंहिंजी वसीयत इहा अथई त नमाज़ कॾहिं बि न छॾिजांइ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो नमाज न छॾियां अल्लाह जे हबीब अलैहि सलातो वसलाम फरमायो फइन्न मन तरकहा फक़द बरिअत मिनहु मिल्लतुल इस्लाम अबू अब्दुल्ला जाफर सादिक फरमायो दोस्तन जो किताब अल फुरू मिनल काफिया किताब सलाता नबी अलैहि सलातो वसलाम जिन फरमाइता जेकॾहिं वसीयत घुरी तो नसीहत घुरी तो नमाज ॾियाणी वाणी कॾहिं बि न छॾिजांइ जेकॾहिं तो नमाज छॾे ॾिनी आहे नमाज न पढ़ी नमाज गुरूरी जे अंदर छॾे ॾिनई अना तकब्बुर जे अंदर छॾे ॾिनई इहो चई करे तो छॾे ॾिनी आहे त मूंखे फिलाणो छॾाईंदो ओ फिलाणे जे करे जन्नत में हलियो वेंदुसि अबू अब्दुल्ला जाफर सादिक फरमाए तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइता इहो इंसान इस्लाम जे दायरे खां ख़ारिज आहे जेको नमाज नथो पढ़े दोस्तन जी किताब अल्लाह अकबर कबीरा उन खां अलावा इन्हनि जी हदीस किताब मल्ला यहजुरुल फकीह अबू मोहम्मद बिन अली बिन हुसैन बिन मूसा बे अबुल कुमी जेको 381 हिजरी अंदर फोत थियो उन किताब लिखियो आहे मल्ला यहजुरुल फकीह उन जे अंदर तव्हांखे रिवायत मिलंदी इमाम जाफर सादिक जे हवाले सां इमाम जाफर सादिक फरमाए त जेको नमाज नथो पढ़े उनका सवाल कियो इमाम साहब छाड़े करे भला जेको चोरी करे थो वो काफिर कोन थो चयो वञे जेको ज़िना करे थो उनखे बि केरु काफिर कोन थो चए जेको शराब पीए थो उनखे बि केरु काफिर कोन थो चए भला जेको नमाज छॾे थो उनखे काफिर छो थो चयो वञे इमाम जाफर सादिक रहमतुल्लाह अलैहि फरमायो जेको ज़िना करे थो वो गुनाह सम्झे थो त ही गुनाह आहे जेको चोरी सम्झ करे थो सम्झे थो त ही चोरी आहे ग़लत कम आहे जेको शराब पीए थो सम्झे थो त ही ग़लत कम आहे ऐं ही गुनाह जो कम आहे जेको माण्हू नमाज छॾे थो त उहो गुरूर थो करे तकब्बुर थो करे ऐं उहो अल्लाह ताला जे फरीज़े जो इनकार थो करे ऐं इनकार करणु शैतान जी अलामत आहे लिहाज़ा इहो माण्हू जेको बेनमाज़ी आहे उहो काफ़िर आहे दोस्तन जो किताब अल्लाह यहजुरुल फकीह अंदाज़ो लॻायो उन खां अलावा सोनो हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु ही दोस्तान 5 वक़्त नमाज़ूं ज़ोहरैन ऐं मग़रिबैन करे पढ़ंदा ज़ोहर ऐं विची मग़रिब ऐं इशा गॾु करे पढ़ंदा पर अल्लाह अकबर कबीरा हिन जा पंहिंजा किताब बिहारुल अनवार मुल्ला बाक़िर मजलिसी जो किताब आहे हालात इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु 22 चैप्टर करबला जो बयान में वञी करे खोले पढ़ो करबला जो मैदान आहे सोनो हुसैन रज़ियल्लाहु ताला जिन जे बयान बारे में बयान कयो वियो ओ जेको सिजा विच ते बीठल आहे ज़वाल ते बीठल आहे ज़वाल खां हाणे लाड़ो कयो आहे छिती इंतिहाई गर्मी आहे सोनो हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजे मेखाने मां निकितो आहे ऐलान कयो आहे अज़ान ॾियण वारा अज़ान ॾे अज़ान ॾियारी आहे कुझु वक़्त खां पोइ इकामत चवराइण वारे खे चयो आहे त इकामत चओ सोने हुसैन इकामत चवराई आहे ओ ज़ोहर जी नमाज़ पढ़ी आहे उन खां पोइ वरी ॿिए वटि हली आहे ओ जना सिज लाड़ो करे आयो आहे हिकिड़ी भित जो पाछो बराबर थियो आहे ॿिए पाछे में जना सिज गिरास पियो करे सोनो हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु उथियो आहे ऐलान कराई ओ अज़ान ॾियण वारा अज़ान ॾे त नमाज़ पढ़ो हिननि खे पोइ ॾिसंदासीं सोने हुसैन रज़ियल्लाहु ताला जिन मुअज़्ज़िन अज़ान ॾिनी आहे ओ अज़ान ॾियण खां पोइ जना इकामत चवराई वई आहे सोनो हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु विची नमाज भी पढ़े थो ज़ोहर नमाज करबला जे मैदान में ख़बरात ज़ालिम बिठान शहीद करे वठंदा पर ज़ोहर जी नमाज ओॾी महिल पढ़ी आहे जंहिंमहिल सिज बिल्कुलु विच ते अचे थोरो लाड़ो करे कंहिं बि शइ जो सायो जंहिंमहिल साॼे पासे लाड़ो करे त ओॾी महिल ज़ोहर नमाज जो टाइम शुरू आहे केरु थो ॿुधाए सोनो हुसैन थो ॿुधाए सोने हुसैन जो बयान थो ॿुधाए बिहारुल अनवार
ओ जना भित जो पाछो हिन जे बराबर थी वने जना बे पाछे में बे साल में डबल में शुरू थे तो सुनो हुसैन चे तो यो विची नमाज जो टेम आ इन टेम ते ता विची नमाज पढ़ो ऐं उन खां अलावा नहजुल बलागा बाब या चैप्टर 5 वक्त नमाज जो बयान सोने अली जो बयान आ जेके ओहदेदार हुआ जिन्हनि खे हुकूमत ॾिनई मोकिलियई त तव्हां इन इलाइक़े में वञी करे हुकूमत कयो कोन ना ख़त लिखियई त तव्हांखे नमाज कहिड़े टाइम ते पढ़णी आहे सोने अली रज़ी अल्लाह ताला नो 5 वक्त ॿुधाया पर 5 ई वक्त अलॻि अलॻि करे ॿुधाया ईअं कोन चयो त ज़ोहर ऐं मगरिब ऐं गॾु करे पढ़जो सोने अली बयान कयो आहे ए मुझा ओहदेदारो ए मुझा मुलाजिमो ज़ोहर नमाज पढ़जो जना कंहिं बि शइ जो पाछो उन जे साए पासे लाड़ो करे पाछो शुरू थे सवाल का सिज लही वने ओडी मल तवा के ज़ोहर जी नमाज पढ़नी आ के बशे जो पाछो जना हिपड़ो पाछो बराबर थी वने बे पाछे में दाखिल थे बे साए में दाखिल थे डबल साए जना शुरू थे ओडी मलवा के विची नमाज पढ़नी आ ओ जना सिज लही वने जमल रोजे खोलण जो टाइम थे ओडी मल तवा के मगरिब नमाज पढ़नी आ ओ जमल सिज लहण वाले गाढ़ाण खत्म थी वने रात काराण में तब्दील थी वने ओडी मल तवा के सोमण जी नमाज पढ़नी आ ता जो आखिरी रात जे अध ताणी सोमण नमाज जो टेम ओ जना फजर ते सुबह सादिक ते तो ओडी मल तवा के फजर नमाज पढ़नी आ बाबा इन मका छड़ी गाल आहे का फितने जी गाल तुने बाबा अहले बैत जो पैगाम अथव ऐं अहले बैत कुरान हिक ही अहले बैत मोहम्मद रसूलुल्लाह में हिक ही अहले बैत सहाबा किराम सब हिक ही उनन जे दरमियान जेके इख्तिलाफ थिया 100 मां 95% जेके रिवायतूं बयान कयूं वेंदियूं आहिनि कूड़नि ते अल्लाह जी लानतान जी का हकीकत कान्हे हाउ सहाबा हुया इंसान हुया इंसानी नाक़िसन उननि खे ख़ताऊं ज़रूर थियूं आहिनि पर अल्लाह ताला उन्हनि जो ख़ताऊं माफ़ करे छॾियो पर जेकर मञूं बि सही उन्हनि जो झेड़ो थियो या उन्हनि जे दरमियान इख़्तिलाफ़ थिया मूंखे ॿुधायो त भला क़यामत वारे ॾींहुं मुखां अवां खां उन जे बारे में सवाल कयो वेंदो त सहाबा विढ़िया या कोन विढ़िया केड़े सहाबी जे पासे तूं थे असां चऊं था असां जे सब सहाबा नूर आहिनि असां जे सब सहाबा ईमान जो हिस्सो आहिनि जेको बि सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन ते तनकीद कंदो सहाबी ते असर कोन पवंदो पंहिंजे ईमान ते असर पवंदो गार गंद करण लानत करण के ईमान वारे जी निशानियां भला चैलेंज आहे अहले बैत का साबित करे ॾेखारनि सही सनद सां तो जिनन सा अहले बैत जो या जिनन सहाबा अहले बैत सा मुखालिफ वर्जी कई इख्तिलाफ कया के अहले बैत वारे उनन ते लानत कई हुजे गार गंद कई हुजे या उनन मचा के उनन ते लानत सही सनद सा सही रिवायत असी गाल बि सही कंदा आहियूं पूरी गाल पाण मञूं कोन न कूड़ा आहियूं न पूरी गाल बर्दाश्त कयूं सही सनद सा गाल करियो सही सनद सां गाल ॿुधो उन मुताबिक़ अमल कयो त यकीनन तव्हांखे सिधो रस्तो मिलंदो जेकर हुन जी ॻाल्हि कूड़ा ठका ॿुधंदव अमल बि पाण में कोन्हे को सहाबा दोस्तनि जा जेके गुज़री अचनि था तकरीरूं कनि था हर हिकु तकरीर में सहाबा निशान ते आहिनि सहाबा ई बेईमान हुया सहाबा काफिर हुया क़यामत वारे ॾींहुं न तोखां पुछा थींदो सहाबा जे बारे में न मूंखां पुछा थींदी सहाबा जे बारे में जेकॾहिं रब पुछा कंदो त रब उन्हनि ॿिन्ही खां पुछा कंदो त ए अबू बकर तूं हिननि सां छो विढ़े ए सुहिणा अली तूं हिननि सां छो विढ़े उन्हनि खां सवाल थींदो जेकॾहिं क़यामत वारे ॾींहुं सवाल थींदो ऐं तव्हां सां विढ़ा पाण पंहिंजे मुआशिरे जा आहियूं पंहिंजे इलाइक़े जा आहियूं पंहिंजे दूर जा आहियूं ऐं तव्हां सां विढ़ा रब सवाल कंदो तूं हिन सां छो विढ़े तव्हां मूंसां विढ़ो रब सवाल तव्हां खां कंदो तव्हां हिन सां छो विढ़ियो बाक़ी जेके सहाबा हुया सब जन्नत आहिनि रब कुरान 27 सिपारो सूरतुल हदीद आयत नंबर 10 अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है अल्लाह ताला मूंखे अवांखे कुरान हदीस के अहले बैत जे फरमान के पढ़ण समझण उन ते अमल करण जी तौफीक अता फरमाए आमीन व आखिर दावाना